नसीराबाद खां ज़ुल्फ़कार अली मुगेरी जी रिपोर्ट मुताबिक़ नसीराबाद में पीपी शहीद भुट्टो तरफ़ां सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढण ख़िलाफ़ नूनारी पाड़े खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे। एहतजाजी रैली में अवामी वर्कर्स पार्टी जे मरकज़ी अॻवान बख़्शल थलो, जूनियर जान चंद, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट इनायतुल्लाह तुनियो, पीपी वर्कर्स जे नियाज़ हुसैन कल्हड़ो समेत शहर जे सियासी समाजी धुरियूं शहरी ऐं हारी वॾे अंग में शिरकत कई आहे। उन मौक़े ते पीपी शहीद भुट्टो जे मरकज़ी यूसुफ पतूजो, अवामी वर्कर्स पार्टी अॻवान बख़्शल थलो, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट इनायतुल्लाह तुनियो, पीपी वर्कर्स जे नियाज़ कल्हड़ो ऐं ॿियनि चयो त सिंध में अॻ में ई पाणीअ जी सख़्तु खोट आहे। लखें एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। वरी सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढिया विया त समूरी सिंध जूं ज़मीनूं तबाह थी वेंदियूं ऐं सिंधी मरी वेंदा। हुन चयो त पाणीअ जे मुंद में हिते ज़रई पाणीअ जी सख़्तु खोट हूंदी आहे, जंहिं करे असीं हर साल पाणी खोट लाइ एहतजाज कंदा आहियूं। उन्हनि चयो त असीं सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढण वारे मनसूबे खे रद्द कयूं था। तकरारी फ़ैसिलो वापसि वरितो वञे। ज़ुल्फ़कार मुगेरी, रिपोर्टर नसीराबाद।